ॿुधाईंदासीं इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खे क़ानूनी करार ॾेई छॾियो आहे। अहम ख़बरों ते पहुचायूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खे क़ानूनी करार ॾेई छॾियो आहे। अदालत महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खे क़ानूनी करार ॾेई छॾियो आहे। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी क़ानूनी करार ॾिनी वई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खे क़ानूनी करार ॾिनो वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी क़ानूनी करार ॾेई छॾी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी क़ानूनी करार ॾेई छॾी आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ों ते पहुचायूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खे क़ानूनी करार ॾेई छॾियो आहे। IG इस्लामाबाद ऐं घरू सेक्रेटरी खे तौहीन अदालत जा नोटिस पिणु जारी कया विया आहिनि। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त अदालत कुझु कलाक अॻु महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। फ़ैसिले में ॿुधायो वियो आहे त IG इस्लामाबाद ऐं घरू सेक्रेटरी ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई कई वेंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी क़ानूनी करार ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खे क़ानूनी करार ॾेई छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी बाबति महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। IG इस्लामाबाद ऐं घरू सेक्रेटरी खे तौहीन अदालत जा नोटिस जारी कया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ों ते पहुचायूं पिया नाज़रीन। फ़ैसिले में ॿुधायो चयो वियो आहे त IG इस्लामाबाद ऐं घरू सेक्रेटरी ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई कई वेंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खे क़ानूनी करार ॾेई छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी क़ानूनी करार ॾेई छॾी आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी बाबति महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। IG इस्लामाबाद ऐं घरू सेक्रेटरी खे तौहीन अदालत जा नोटिस जारी कया विया आहिनि। IG इस्लामाबाद ऐं घरू सेक्रेटरी ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई कई वेंदी, अहिड़ो फ़ैसिलो जारी कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ों ते पहुचायूं पिया नाज़रीन। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी क़ानूनी करार ॾेई छॾी आहे। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त इस्लामाबाद हाई कोर्ट कुझु देरि अॻु महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी बाबति महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। IG इस्लामाबाद ऐं घरू सेक्रेटरी खे तौहीन अदालत जा नोटिस बि जारी कया विया आहिनि। इस्लामाबाद खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। IG इस्लामाबाद ऐं घरू सेक्रेटरी ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई कई वेंदी, अहिड़ो फ़ैसिलो जारी थियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी बाबति महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खे क़ानूनी करार ॾेई छॾी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी बाबति महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। IG इस्लामाबाद ऐं घरू सेक्रेटरी खे तौहीन अदालत जा नोटिस बि जारी कया विया आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खे क़ानूनी करार ॾेई छॾियो आहे। फ़ैसिले में चयो वियो आहे त IG इस्लामाबाद ऐं घरू सेक्रेटरी ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई कई वेंदी। ब्रेकिंग न्यूज़ों ते पहुचायूं पिया नाज़रीन। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी क़ानूनी करार ॾेई छॾी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट कुझु कलाक अॻु महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी बाबति महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खे क़ानूनी करार ॾेई छॾियो आहे।